परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद शाहनवाज़ भुट्टो जी शहादत जे ॾिहाड़े ते पैगाम, जंहिंमें परॾेही वज़ीर जो चवणु आहे त पीपल्स शहीद शाहनवाज़ भुट्टो खे संदसि 38 वरसी ते भेटा पेश कयां थो। शहीद शाहनवाज़ भुट्टो नौजवाननि में इनकलाबी सोच ऐं विजन जी अलामत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे त शहीद शाहनवाज़ भुट्टो जी जमहूरियत लाइ जिदोजहद ऐं क़ुर्बानी खे क़ौम सदाईं यादि रखंदी। अहम ख़बर खे ॾियूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद शाहनवाज़ भुट्टो जी शहादत जे ॾिहाड़े ते पैगाम जारी कयो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे संदसि 38 वरसी ते भेटा पेश कई वई आहे। शहीद शाहनवाज़ भुट्टो नौजवाननि में इनकलाबी सोच ऐं विजन जी अलामत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे त शहीद शाहनवाज़ भुट्टो जी जमहूरियत लाइ जिदोजहद ऐं क़ुर्बानी खे क़ौम सदाईं यादि रखंदी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद शाहनवाज़ भुट्टो जी यौम शहादत के मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां बयान जारी कियो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शाहनवाज़ भुट्टो जी शहादत खे अॼु 38 वरिया गुज़री चुका आहिनि ऐं अॼु संदसि वरसी जे मौके ते खेसि ख़िराज ऐं भेटाऊं पेश कयूं वञनि पियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त शहीद शाहनवाज़ भुट्टो नौजवान ऐं इनकलाबी सोच जो रखंदड़ माण्हू ऐं अॻवान हुयो ऐं शहीद शाहनवाज़ भुट्टो खे जमहूरियत जे लाइ जदोजहद ऐं क़ुर्बानी ॾियण जे करे शहीद कयो वियो ऐं अॼु खेसि यादि अचे थो त शहीद शाहनवाज़ भुट्टो जंहिं पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई जमहूरियत लाइ ऐं पाकिस्तान जे माण्हुनि लाइ, इन करे खेसि भेटाऊं पेश कयूं वञनि पियूं। न रुॻो पाकिस्तान पर जेके दुनिया जा इनकलाबी आहिनि उहे खेसि ट्रिब्यूट पेश करनि पिया। ठीकु आहे, महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।